अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो नायाब वीडियो खणी आया आहियूं जेको शाइर अनवर कमराणी जो वीडियो आहे। दोस्तों हीअ वीडियो तमामु नायाब आहे। हिन में शाइर अनवर कमराणी जेको आहे उस्ताद जलाल चांडी जो ॻायल कलाम जग मशहूरु कोन बचसां दर्द ते ॾे विच रो रो दम ॾे सां। हाणे इहो जेको कलाम हो त इहो जेको आहे उस्ताद अनवर कमराणी पाण पंहिंजी ज़बानी ॻायो आहे। तव्हां ॿुधंदो त तव्हांखे बेहदि पसंदि ईंदो। दोस्तों जे पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं मुंहिंजी चैनल कामराज जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अचो त पोइ ॾिसूं। कौन बचसां दर्द तेरे विच रो रो दम दे सां। आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पोसी हिकड़ी मरवे सां। कौन बचसां तू भी मैं कू दिल जागी बाह जिगर विच लागी दुश्मन दोस्त खिलागी तू भी मैं कू दिल जागी बाह जिगर विच लागी दुश्मन दोस्त खिलागी कौन बचसां दर्द तेरे विच रो रो दम दे सां। आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पोसी हिकड़ी मरवे सां। कौन बचसां यो किधर के होगा सबको तो कौन लिखे नाराजगी थी नहीं कमराणी बीमार पे रोंदा ज़ारो ज़ार पे ते को याद करें दा यार पे। कमराणी बीमार पे रोंदा ज़ारो ज़ार पे ते को याद करें दा यार पे। कौन बचसां दर्द तेरे विच रो रो दम दे सां। आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पोसी हिकड़ी मरवे सां। कौन बचसां कौन बचसां कौन बचसां।